तुर्किया ऐं शाम में 7.8 जी शिदत सां आयल ज़लज़ले सबब क़यामत जा मंज़र। हज़ारे इमारतूं मिटीअ जो ढेर बणिजी वयूं। 2400 खां वधीक माण्हू दॿिजी फोत। हज़ारे ज़ख़्मी थी पिया। तुर्किया में 1500 ऐं शाम में 900 खां वधीक माण्हू फोत थियण जी तस्दीक़। ढही पियल इमारतुनि हेठां अञा बि केतिराई माण्हू दॿल हुअण जो ख़दशो ऐं जानी नुक़सान जे वाध जो बि ख़दशो। क़ब्रुस, यूनान, उर्दन, लबनान ऐं फ़लस्तीन में बि ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया। तुर्क सदर रजब तय्यब एर्दोगान ख़ौफ़नाक ज़लज़ले बाद मुल्क में एमरजेंसी लागू करे छॾी। स्कूल 13 फ़रवरी ताईं बंदि रखण जो ऐलान। तय्यब एर्दोगान जो चवणु आहे त इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। फोतगियुनि जो अंक किथे पहुचंदो, फ़िलहाल कुझु चई नथो सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तुर्क सदर तय्यब एर्दोगान सां फ़ोन ते राब्तो। ज़िलज़िले सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म चयो आहे त आज़माइश जे हिन घड़ी में पाकिस्तान तुर्किया सां गॾु बीठल आहे। ज़िलज़िले जी तबाही खे मुंहुं ॾियण लाइ तुर्क हुकूमत सां मुकमल सहकार कयो वेंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो बि तुर्क हममंसब सां फ़ोन ते राब्तो। डॉक्टर्स ऐं ॿियो तिबी अमलो तुर्किया उमाइण जो ऐलान। सदर आरिफ अलवी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां बि ज़िलज़िले सबबि आयल तबाही ते ॾुख जो इज़हार। ज़लज़ले सबब तुर्किया जे 5 वॾनि शहरनि में घणो नुक़सान थियो आहे। हेल ताईं पाकिस्तानी कम्युनिटी खे नुक़सान जा इतला नाहिनि मिलिया। इस्तंबुल में मौजूद सिंध जे गवर्नर कामरान तिसोरी KTN न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल। गवर्नर चयो आहे त हू सुभाणे पाण बि ज़लज़ले सटियल इलाइक़नि जो दौरो कंदो। इतला आहिनि त वज़ीर आज़म बि सुभाणे तुर्किया पहुचंदो। सबको कहूंगा कि मेरे अपने कारकुनों को, जो हमारे जिले सदर हैं, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जो हैं, उनके ऊपर रजिस्ट्रेशन शुरू करें। जिन्होंने हम पहले हर पाकिस्तान के शहर में हम जेल भरो तहरीक शुरू करेंगे। पहले मैं चाहता हूं कि वॉलंटियर्स अपनी रजिस्ट्रेशन करें और उसके बाद मैं फिर आपको डेट दूंगा किस दिन हमने जेल भरो तहरीक का आगाज करना और इसकी चंद दिनों के अंदर होगी। और इसलिए मैं चाहता हूं कि जल्दी जल्दी जो रजाकार है वो सामने आए और इंशाअल्लाह मैं ये समझता हूं कि ये जो हमारी तहरीक है, इससे हम वो चीज हासिल करना चाहते हैं जो पाकिस्तान को एक हकीकी आजादी भी देगा। और हकीकी आजादी का मतलब हकीकी जमहूरियत। इमरान खान जेल भरियो तहरीक शुरू करण लाइ PTI कारकुननि खे ज़िले सतह ते रजिस्ट्रेशन कराइण जी हिदायत करे छॾी। इमरान खान चयो आहे त इम्पोर्टेड हुकूमत ऐं आइन ऐं कानून जा बखेड़िया उडेड़े छॾिया आहिनि। कुझु ॾींहनि में जेल भरियो तहरीक जो ऐलान कंदुसि। जेल भरियो तहरीक सां हकीकी आज़ादी ऐं हकीकी जमहूरियत हासिल कंदासीं। पंहिंजे वीडियो बयान में इमरान खान चयो त KP ऐं पंजाब में 90 ॾींहनि में चूंड न थी त ज़िम्मेवारनि ते आर्टिकल 6 लॻंदो। हैंडलर्स खे अॻुवाट ई चयो हो त मौजूदा हुकुमराननि खां हुकूमत न हलंदी। असांजी ॻाल्हि दुरुस्त साबित थी रही आहे। मुआशी इस्तेकाम लाइ सियासी इस्तेकाम ज़रूरी आहे ऐं उहो आम चुनून ज़रिए ई ईंदो। मेरे पे तो कोई नहीं है, ना हमारी जमात पे, बल्कि अब दबाव उन पे है कि उन्होंने जेल भरो तहरीक का ऐलान किया। तो मैं इंतजार कर रही हूँ कि वो जेलें भरे आके। और बिस्मिल्लाह जो है वो जमान पाक से होनी चाहिए। पहले जमान पाक में जो छुप के बैठे हुए और अपनी फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस में खवातीन को रखा हुआ है, तो उनको हटाएं। उनको कहें कि नहीं, मैंने जेल भरो तहरीक का ऐलान किया है, मैं सबसे पहले मैं खुद जाऊंगा जेल भरने के लिए। तो मैं तो इंतजार में, राना साहब ने कहा है कि हम इंतजार में, हम तो आंखें नजरें बिछा के बैठे हुए हैं कि आए तशरीफ लाएं, आपको भी पता चले कि जेल क्या होती है, आपको भी पता चले डेथ सेल क्या होता है, आपको भी पता चले कि कुर्बानी क्या होती है। तो उसका आगाज जमान पाक से होना चाहिए। मैं, मेरे पे कोई प्रेशर नहीं, प्रेशर उन पे है जिन्होंने ये बात की। अब उसको पूरा करें, बड़ी मेहरबानी। नून लीग जी चीफ ऑर्गेनाइजर मरियम नवाज इमरान खान के जेल भरियो तहरीक ज़मान पार्क मां शुरू करण जो चैलेंज। मुल्तान में ॻाल्हाईंदे मरियम नवाज चयो त असां इंतज़ार कयूं पिया त ही जेल भरियो तहरीक हलाइनि ऐं शुरूआत ज़मान पार्क खां कनि। फ्रंट लाइन ते औरतुनि खे ढाल बणाए रखंदड़ पाण गिरफ़्तारी ॾेई तहरीक जी शुरूआत करे। राणा सनाउल्ला संदसि इंतज़ार में आहे। जंहिं बि गुनाह कयो उनखे सज़ा मिलंदी। नून लीग अॻवाननि केतिरा ई महीना जेल काटियो पर उफ़ न कयो। ही 2 ॾींहं जेल में रही ॻोड़ा ॻाढ़े रहिया आहिनि। दहशतगर्दी जे मसइले ते घुरायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी तारीख़ तब्दील। APC हाणे 7 बदिरां 9 फरवरी ते इस्लामाबाद में थींदी। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त APC में मुल्क जे क़ौमी तोड़े सियासी क़यादत खे दावत ॾिनी वेंदी। दहशतगर्दी ऐं मुल्क खे पेश चैलेंजिस ते
गॾियल हिकमत अमली जोड़ी वेंदी। महंगाई सटल अवाम लाइ चङी ख़बर। लाहौर हाई कोर्ट बिजली बिल्स में फ्यूल प्राइस एडजस्टमेंट खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। क्वार्टर टैरिफ में एडजस्टमेंट ऐं वाइपेदारनि जो मौक़िफ़ ॿुधण खां पोइ टैरिफ में तब्दीली बि गैर कानूनी करार। जस्टिस बाक़िर नक़वी 10 अक्टूबर 2022 में 3659 दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे घरेलू सार्फ़िन खे 500 यूनिट्स ताईं सब्सिडी ॾियण जी बि हिदायत करे छॾी। अदालत हिदायत कई त हुकूमत बिजली जी पैदावार लाइ सोलर समेत ॿिया मुतबादिल ज़रिया इस्तेमाल करे। सिंधु काबीना पुलिस में नवन भर्ती थियल अहलकारनि जा डोमिसाइल्स चेक करण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर चयो आहे त पुलिस में नौकरियूं रुगो मक़ामी माण्हुनि लाइ आहिनि। आईजी सिंधु डीसी ज़रिए नवन भर्ती थियल अहलकारनि जा डोमिसाइल्स चेक कराए। काबीना पारां बोर्ड सबब बंद पियल 243 स्कीम्स ते ॿीहर कम शुरू करण ऐं स्कीम्स लाइ 22 अरब खां वधीक रक़म जारी करण जी मंज़ूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास में रैपिड रेस्पॉन्स फोर्स जो दायरो समूरे सूबे ताईं वधाइण जी बि मंज़ूरी। काबीना तुर्किया में ज़िलज़िले सबब थियल तबाही ऐं जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार कंदे तुर्किया हुकूमत खे 1 लख टेंट ॾियण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट शेख रशीद ख़िलाफ़ कराची ऐं बलोचिस्तान में दाख़िल केसिस ते वधीक कार्रवाई खां रोके छॾियो। बार काउंसलर्स, अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल खे पिणु नोटिस जारी। अदालत रिमार्क्स न आहिनि त जॾहिं हिक केस में गिरफ़्तारी थी वञे त ॿियनि केसिस में बि थी वेंदी आहे। सम्झ में नथो अचे त इहो सिलसिलो किथे रुकजंदो। शेख रशीद जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। अदालत कराची पुलिस खे शेख रशीद खां जेल में जांच जी इजाज़त ॾेई छॾी। राहदारी रिमांड जी इस्तदा ॿियो भेरो रद्द। सिंधु असेंबली जे इजलास दौरान डिप्टी स्पीकर रिहाना लगारी ऐं जेडीए एमपीए आरिफ मुस्तफ़ा जतोई विच में सख़्त लफ़्ज़नि में ऐं जुमलनि जी ॾेवट। गोशवारा जमा न कराइण ते इलेक्शन कमीशन पारां मुअतल कयल एमपीएस वारे मामले जी बि गूंज। आरिफ मुस्तफ़ा जतोई चयो त जेके माण्हू मेंबर न आहिनि उहे असेंबली में छो वेठा आहिनि। उन्हनि माण्हुनि खे नेकाली ॾियण ताईं ऐवान नथा हलाए सघूं। डिप्टी स्पीकर जवाब ॾिनो त इलेक्शन कमीशन अञा मेंबर्स जी फ़हरिस्त नाहे ॾिनी। लिस्ट मिली त अव्हां खे ॾेखारबी। इजलास दौरान तुर्की जे ज़िलज़िले मुतासिरनि लाइ दुआ घुराई वई। ऐवान में पेशावर धमाके जे शहीदनि ऐं अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ जे मग़फ़िरत लाइ बि दुआ कराई वई। दुबई जे इस्पताल में लाॾाणो करे वियल अॻूणे सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ जो मढ़ ॾे आणण लाइ एयरपोर्ट मुंतक़िल कयो वियो। जनाज़े नमाज़ सुभाणे कराची में मलीर कैंट जे पोलो ग्राउंड में अदा कई वेंदी। परवेज़ मुशर्रफ गुज़िरियल ॾींहुं 79 वरियनि जी ॼमार में दुबई जे निजी इस्पताल में इलाज दौरान लाॾाणो करे वियो हो। सखर हैदराबाद मोटरवे स्कैंडल में अघ भराई। मनसूबे जी रक़म मां करोड़े रुपयनि जूं मिल्कियतूं ख़रीद करण जो इंकशाफ। नेब ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि वटां हेल ताईं 97 करोड़ 60 लख रुपया हथ कया विया। जवाबदारनि हिक ई ॾींहुं बेरिया टाउन में 14 बंगला ख़रीद कया। मलीर जे पौश इलाइक़े में बि बंगलो ख़रीद कयो वियो। नवाबशाह ऐं कराची जे ॿियनि इलाइक़नि में बि हिक ई राति अंदरि 1 अरब रुपयनि जूं मिल्कियतूं ऐं गाॾियूं ख़रीद कयूं वयूं। हैदराबाद जी अदालत साॻे केस में गिरफ़्तार जवाबदार आशिक़ कलेरी खे जुडिशियल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त जवाबदार वटां वधीक 12 करोड़ रुपया हथ कया विया। खांइस मजमूई तौर 55 करोड़ 60 लख रुपया हथ कया विया आहिनि। सखर में एसपी अॻवान हसीब जुणे जो पेरदर्दी सां क़तल। संदसि गफ़ा गफ़ा थियल लाश साइट वारे एरिया मां मिलियो। पुलिस मूजिबि एसपी सखर डिवीज़न जे इतलाह सेक्रेटरी खे अणॼातल जवाबदारनि
तेज़ धार औज़ार सां क़त्ल करण बाद लाश बोरी में बंद करे फिटो करे छडि॒यो। एसयूपी ऐं जीडीए पारां हसीब जुणेजो जे बेरहमाने क़त्ल जी मज़म्मत। जलाल महमूद शाह चयो आहे त हसीब जुणेजो जो क़त्ल दहशतगर्दी आहे। सरदार रहीम चयो त हुकूमत नाकाम थी वई। सिंध में सियासी कारकुननि जो क़त्ल जारी आहे। गोसपुर वेझो मुबैना मुक़ाबले में ॿिनि ॻोठणनि जे मारजण ख़िलाफ़ इंडस हाईवे ते हयल धरणो 8 कलाकनि बाद ख़तम। मुबैना मुक़ाबले में हिसो वठंदड़ 7 अहलकारनि जी मुअतली जो नोटिफिकेशन जारी थियण बाद धरणो ख़तम कयो वियो। मक़तूल असद शेख ऐं मीर शेख जे वारसनि धरणो हणी इंडस हाईवे ब्लॉक करे छडि॒यो हो। कराची पुलिस नाअहली जी इंतिहा करे छॾी। 2 सालनि जे मासूम ॿार खे जाली फिंगरप्रिंट ज़रिए बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी रक़म कढाइण जे इल्ज़ाम हेठि रूपोश करार ॾेई छडि॒यो। पीउ 2 वरियनि जे मासूम ॿार खे खणी ज़मानत लाइ अदालत पहुची वियो। ॿार जे पीउ अदालत ॾाढो दाहियो त पुलिस रिमांड रिपोर्ट में 2 वरियनि जे ॿार खे बि मफ़रूर जवाबदार ॼाणायो आहे ऐं ॿार खे गिरफ़्तार करण लाइ छापा हया पिया वञनि। उमरकोट किले जी अॾावती कम दौरान भित किरी पई। पुरत दबजी फौत। भित किरण सबबि पुरत रामचंद दम ॾिनो। इंतिज़ामिया जो चवणु आहे त किले अंदरि भित जे नए सिर अदावत कई पई वञे त हादसो पेश थियो। संजय ॻोठ सिराई सुलंगी में भित किरण सबबि 10 वरियनि जो नीगर सिद्दीकुल ज़मान दबजी फौत थी वियो। नसरपुर मां नींगरी मुबैना अगवा वारसनि जो चवणु आहे त शादी में शिरकत लाइ ॻोठ बरकत आराई वियासीं जिथां रोशनी मेघवाड़ खे अगवा कयो वियो। पुलिस केस दाख़िल नथी करे। नंढे खंड जे नाले वारी गुलकारा लता मंगेशकर खे मदाहनि खां विछड़े 1 वरिय वहामी वियो। लता जा ॻायल गीत अॼु बि वॾे चाह सां ॿुधा वञनि था। लता मंगेशकर बॉलीवुड फिल्मुनि लाइ 30,000 खां वधीक गीत ॻाया।